अमा तव्हां जेको आहे अमड़ आहियो त तव्हां त इहो अंदाज़ो हणी सघो था न अॼुकल्ह रिश्ता केॾो वॾो मसइलो आहे। अगरि थी था वञनि त वरी अगरि रहनि था त पहिरियों त थियनि नथा, वरी थियनि था त रहण त सवला आहिनि, वरी ॿीहर रिश्तो बि त खपे न। पोइ तव्हां आख़िर माना इन कोशिशि इन में छो नथा कयो त इन खे कंहिं तरीक़े सां सुलझाइजे मसइले खे, जो तव्हां जेको आहे मुतालबो इहो ई था कयो त तलाक हुजे। न हिन मां असांखे हाणे जानी ख़तरो आहे। माना हुन डायरेक्ट चयो आहे त मां माण्हू चाहींदमि, मां हे ॿ विहारियूं न बसि इन्हनि सां ई सही हलंदमि, मां हीअ न रहणु चाहींदो। हिनखे ईअं थो सम्झे पेरनि जी मिटी, माना घर में हिन का इज़त ई न आहे। इन करे असां चऊं था त इज़त न अथसि त असां पंहिंजी धीउ मोटायूं। हा इन करे बाक़ी ॿियो न ख़तरो आहे असांखे। माना चवंदो त ज़हर पाण खाधो अथई मारींदो पाण। हा संभाला मीराणी महीनो थियण वारो आहे, महीनो ॾेढ थियण वारो आहे। ॿार मूंखां खसे विया ऐं ॿी शादी करे ऐं साली घर में विहारी अथई। उन खां पोइ मूंखे बि मारींदो रहियो ऐं घर मां कढी छॾियईं। मुंहिंजे पीउ मां ॾे फ़ोन कयईं त तव्हांजी धीउ पाण खे मारे थी, तव्हां वठी वञोसि। मुंहिंजे पीउ मां ॾे फ़ोन कयईं पर पाण मार ॾिनी ऐं 3 ॾींहंनि खां पोइ मां फ़ोन अमी वारनि ॾे कई त मूंखे मार ॾिनी अथई, मूंखे वठी वञो हुअसि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मदईजी सां तालुक़ु रखंदड़ मीरानी बिरादरीअ जो आफ्ताब मीरानी ऐं उहो जेको आहे संदसि पंहिंजे घरवारी ऐं न्याणीअ सां गॾु हिते असांजे सचाई न्यूज़ स्टूडियो में आयो आहे। कुझु पंहिंजो उन सां वाक़ियो पेश आयो आहे, अचो त वधीक उन खां पुछूं त छा वाक़ियो पेश आयो आहे। आफ्ताब पहिरियां तव्हां थोरो ॿुधायो त तव्हां सां छा वाक़ियो पेश आयो। सर मूंसां 3 ॾींहं लॻभॻि 12:23 ते 12:20 ते कंहिं माण्हू फ़ोन कई, रियाज़ साहिबु नाले मां नालो हुनजो कढियो आहे। हुन मूंखे फ़ोन कई त तुंहिंजो इंजीनियर साहिबु रेगुलेटर बीठो आहे, तूं किथे आहे। मां रक्शे ते जीअं ई चढ़ियुसि त DSP ऑफिस जे बिल्कुलु आम्हूं साम्हूं थोरो को पोइते 2-3 फुट कार अॻियों बोस्की कलर जी कार अॻियों झलियो अचे। हुननि मूंखे चयो त जेको आहे सो वॾो पुटु पंहिंजो पेश करे, उन ते लाड़काणे में NC थियल आहे या FIR थियल आहे, असांखे उहो घुर्बल आहे। मां थाणो उन्हनि कोन ॿुधायो, ईअं चयूं त लाड़काणे घुर्बल। हा घुर्बल आहे। मां चयो तव्हां पोइ पुलिस एहलकार आहियो, तव्हां मूंखे छो चयो त असां तुंहिंजा ऑफिसर आहियूं, मूंखे छो तव्हां कार में विहारियो। तव्हां सां छा मसइलो थियो आहे जेको आहे हिन वक़्तु, छा तव्हांखे तकलीफ़ आहे। बसि मूंखे मारींदो रहंदो ऐं कपिड़ा फाड़ींदो हुयो, हींअर छोकिरियुनि सां ॻाल्हाईंदो हुयो ऐं पोइ वरी शादी कयईं। ॿी शादी करे वरी उनखे ॿी साली विहारियईं, मूंखे मारींदो रहंदो। मां हुन सां बसि ख़ुशि। तव्हांजो नालो छा आहे, पहिरियां पंहिंजो नालो ॿुधायो। मुंहिंजो नालो सानिया आहे, सानिया मीराणी। असां मधे जी रहंदा आहियूं ऐं मूंखे शादीअ खे केतिरो टाइम थियो आहे। 8 साल थी विया आहिनि पर सही न हलंदो, मारींदो रहंदो, कपिड़ा फाड़ींदो रहंदो। औलाद तव्हांखे 4 ॿार आहिनि, तंहिंखां 2 नंढड़ियूं ऐं 1 पुटु खसे वियो आहे ऐं हे नंढड़ो आहे। मूंखे 4 ॿार। 4 ॿार आहिनि, 2 पुट ऐं 2 न्याणियूं, जंहिंमें 3 ॿार पीउ सां आहिनि ऐं हिकिड़ो तव्हां सां जी जी। मुड़ुस खां जेको आहे तव्हां जॾहिं रुसी आया हो या कावड़जी आया हो त उनखे केतिरो टाइम। महीनो थियण वारो आहे, महीनो ॾेढ थियण वारो आहे। ॿार मूंखां खसे विया ऐं ॿी शादी करे ऐं साली घर में विहारी अथई। उन खां पोइ मूंखे बि मारींदो रहियो। उन खां पोइ तव्हां हिते जॾहिं आयो त हाणे छा तव्हांजो मसइलो। मां चवां थी त मूंखे खुला खपे ऐं मूंखे ॿार खपनि। उन हवाले सां तव्हां को कोर्ट में रुजू कयो आहे। जी जी पटिशन थियल आहे, उन खां बावजूद बि असांखे लाड़काणे थियल आहे कोर्ट में। हा पहिरियां लाड़काणे रहंदा हिते बि हुआसीं। निकाह त हिते थियो हूंदो त पोइ हितां होटल ते होटल ते अरेंजमेंट थी हुई, उते निकाह थियो। हा होटल ते अरेंजमेंट थी, उते निकाह त ही गैर कानूनी तरीक़े सां कूड़ियूं एनसायूं करे FIR करे हरासां करे थो पियो। ऐं मूंखे जेको आहे सो 3 ॾींहं जेको वाक़ियो थियो आहे एतिरो टार्चर कयो वियो आहे। अच्छा आफ्ताब साहब, तव्हां इहो ॿुधायो त इहो जेको तव्हांजी न्याणी जो रिश्तो जंहिंसां थियल आहे उहो तव्हांजो रिश्ते में छा। रिश्ते में भाणे जो आहे। हा पुलिस एहलकार आहे, जेल खाते में सिपाही आहे। उन जे वर्दीअ जे टेक ते ऐं पैसे जे टेक ते सॼियूं कार्रवायूं बेबुनियाद कूड़ कार्रवायूं असांजे ख़िलाफ़ु कंदो थो रहे। मुंहिंजे नंढे पुट 16 सालनि जे पुट खे कलाक मदई थाणे ते विहारियो वियो। कूड़ी NC में त तुंहिंजो वॾो भाउ जेको आहे असांखे घुर्बल आहे। हाणे मूंखे वरी जेको आहे कार में खणणु, वरी धमकाइणु, त
तव्हां हिन सां ठाव करे न त असां ॿीहर तोखे खणंदासीं त बसि खणी वेंदासीं तोखे न छॾींदासीं। मां हुनखे पुछियो त मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे। त ॻाल्हि इहा आहे त तव्हां न्याणीअ जा पीउ आहियो, जेकॾहिं अॻिली धुर तव्हांखे ठाह ते रज़ामंद करणु चाहे थी त उन में कहिड़ो एतिरा तव्हांखे ठहणु छो न था चाहियो? ऐं उन खां भउ आहे न त आख़िरी लफ़्ज़ उहो इस्तेमालु करे चुको आहे, नंढड़ी खे चई चुको आहे त तूं मूंखे बार बार जेको मुंहिंजी ॿी शादी खे ज़ाहिर थी करे, साली खे ज़ाहिर थी करे, एॾो ज़लील बदनाम थी करे, त मां तोखे जेके मार अॻु में ॾेई चुको आहियां उहे त कुझु बि न आहिनि। हाणे मां तोखे अहिड़ी मार ॾींदुमि, सफ़ा मारे फिटी कंदोमांइ ऐं तुंहिंजे पीउ माउ खे चवंदुमि त हिन ज़हर खाधो आहे या बिजली मथ ॾिना अथई। क्लियर तरह सां नंढड़ी खे चई चुको आहे। असांखे नंढड़ीअ खे बि भउ आहे, असांखे बि ज़ाती तरह सां भउ आहे त हाणे उहो असांखे छोकिरी जो लाश ॾींदो। असांखे लाश न खपे, असांखे पंहिंजी नंढड़ी ज़िंदा खपे। उन लाइ असां खुला वठण जे लाइ मजबूर आहियूं, नंढड़ी बि असां बि। अच्छा अमर, तव्हां ॿुधायो त तव्हां जो न्याणीअ जो रिश्तो कयो त ज़रूरु तव्हां राज़ ख़ुशीअ सां कयो? जी हा, उन महिल आई मुंहिंजी निणान पेरे पई ऐं क़ुर लाइ ॾिनई, मुंहिंजी सती पई पढ़े जे मूंखे ॾियो मां हलाईंदमि। जॾहिं हलायईं साल खनि हिन सही हलायो, साल खां पोइ हिन सां ज़ुल्म कयो, पंहिंजी ससु बि ऐं निणान बि। इहा नंढड़ी 7वीं क्लास पढ़ंदी त हिन जी शादी थी? शादी थी वई, ज़ोरी करे माना असांखां वतई त पोइ उन खां पोइ इहा ज़ुल्म सहंदी रही अॼु ॾींहं ताईं। माना आख़िर न 2 वेहारियूं अचे, लटा फाड़ेसि वठी असां ॼऊंसि फाड़े हे काॾहें कढंदो न हुअसि। 3 साल घर वेठी हुजे, शादियुनि गमियुनि ते कंहिं बि न ज़ुल्म कंदो हुअसि। उते लाड़काणे में जो रहंदा हुया त उहो छोकिरो जेको आहे हिन जो नंढड़ीअ जो मुड़ुसु, त उहो अकेलो त कोन हूंदो न, उहो उन सां को उते फैमिली में ॿिया बि मेंबर हूंदा? उन सां पंहिंजी ससु, पंहिंजी माउ, पंहिंजी निणान 2 अथसि, भेनर अथसि ऐं पंहिंजो भाउ अथसि, पंहिंजो पीउ अथसि, पीउ कुराड़ो अथसि। उन बि हिन खे ज़ुल्म कंदो। तूं उते मतिलबु पूरी फैमिली आहे उते? उहे त घर उन्हनि खे पंहिंजो आहे या मसवाड़ पंहिंजो अथनि। हाणे क्वार्टर वरितो अथई पैसनि ते, 30 सालनि जो जेको थींदो आहे। उहो पंहिंजो जेको घर आहे उहो उते बि आहिनि, उते बि रहंदा आहिनि, अधु वरी क्वार्टर में रहंदा आहिनि। हे पाई ॿई नौकिरी त हुनखे हाणे मिली न, मुंहिंजे ख़्याल साल खनि थियो। 3 साल अथसि जी, 3 साल अथसि। क्वार्टर कॾहिं वरितो अथई? हाणे 2 महीनो 3 वरितो अथई। 2 महीनो 3 महीनो थियो आहे त क्वार्टर वरितो अथई। त कुझु फैमिली मां जेका आहे उहो क्वार्टर में माना पंहिंजी ज़ाती पर्सनल फैमिली ट्रांसफर? जी 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 पंहिंजी। 2 ज़ाल ऐं साली जेका उहे रहंदियूं अथसि, उन सां गॾु मुंहिंजी ससु ऐं ॿी निणान। 2 ज़ाल जेका तव्हां चओ था शादी कई अथई, उहा क्लियर आहे या लिकायल आहे? हिकिड़ी ज़ाहिर कई अथई, निकाह कयो अथई, ॿी माना ईअं नाजाइज़ रिश्ते में विहारी अथई साली जंहिंसां हुयसि। ॿी शादी कई अथई, उहा कॾहिं कई अथई? 9 महीनो अथसि, पर मूंखां लिकी कई आई। जॾहिं मूंखे शक थियो पोइ पाण ई ज़ाहिर कया। उनजी मासी ॿी जेका विहारी अथई उनखे वठी वई हली, पोइ ज़ाहिर कयईं त मां ॿी शादी कई आहे, हिन सां नाजाइज़ रिश्ता हुया। अच्छा, पोइ जेका हाणे क्वार्टर वरिता अथई, त क्वार्टर जेको वरितो अथई उन में तव्हांखे तो आहे या नई जेका शादी कई अथई उन्हनि ॿिन्ही खे तो आहे? मूंखे न, मूंखे कढी छॾियो हुयईं। मां पंहिंजी ससु वटि रहंदी हुअमि, पोइ मां उतां वरी हेॾे रहंदी हुअमि, कॾहिं होॾे रहंदी हुअमि, कॾहिं हिते रहंदी हुअमि, पर उन्हनि सां हूंदो हुओ। सनाउल्ला मीराणी। अॻ में छा कंदो? अॻ में ईअं इंजोस में गाॾी हलाईंदो, 10,000 पघार हूंदी हुअसि, पर उहे बि पाण खणंदो, मूंखे ख़र्चो ई न ॾींदो हुयो। अच्छा, तव्हां अगरि 7वीं क्लास में हुयव, तव्हांजी शादी थी, त उन खां पोइ तव्हां पंहिंजी तालीम अॻिते जारी रखी या उते बसि बंदि थी? जी जी जारी हुई, 3 साल हुई, मैट्रिक ताईं थी, पोइ वरी बंदि कराए छॾियऊं। मैट्रिक तव्हां किथे कई? मधे जी में हिते। अच्छा साईं अफ़ताब साहब, तव्हां जेको आहे ॿुधायो त हिन वक़्तु जेका तव्हां चओ था कोर्ट में असांजी पिटीशन बि आहे, त उन में जेका हेयरिंग वग़ैरह थी आहे? जी 6 तारीख़ ते थी आहे पहिरीं, उन में हाज़िरियत ते आयो कोन। ॿी आहे 12 तारीख़। हाणे हिन जो मक़सदु आहे त कहिड़ी बि तरह सां हिन खे सभिनी हरासमेंट में विझी करे पंहिंजो जेको आहे सो मैटर पंहिंजे दिलि मुताबिक़ हल कयां। हाणे जे दिलि मुताबिक़ हल करे थो त उन में असांजी नंढड़ीअ जो नुक़सानु आहे। नंढड़ी खे वठी वेंदो ऐं असांखे लाश मिलंदो। असां मजबूर आहियूं, हर कंहिंखे पंहिंजा बचा प्यारा आहिनि। असांखे नंढड़ी पोइ जेकॾहिं को उनजो बि नंढो वॾो को हूंदो, को तव्हांखे शुआटी ॾे, तव्हांखे जेकॾहिं कोई तव्हांजा जाइज़ मुतालबा आहिनि उहे जेकॾहिं मञे, त उन खां पोइ
बसि पोइ त सुठी ॻाल्हि आहे, शरीयत मुताबिक़ त मना थियल आहे त तलाक तकड़ में न वठो, पर हे त जान जो मसइलो अची बीठो आहे। जेकॾहिं जान नंढड़ी बख़्श सलामत 3 दफ़ा ई वठी विया, हिन ई हिकु दफ़ो न 3 दफ़ा वठी वियो त 3 दफ़ा मां अॻिले साल हिन ई ॾींहंनि में लॻभॻि कावड़ा कॾहिं असां 10-15 ॾींहं नंढड़ी हुई, पंहिंजे अमीरनि खे बि ॻाल्हि ॿुधाए असांजी, उन्हनि बि हिनखे चयो त विड़बड़ न मसइलो असां हल कंदासीं। अमीरनि खे चई वियो त मां बसि साईं ॿीहर वठणु आयुमि त तव्हां साईं रुजू कंदुमि, पर अमीरनि सां न रुजू कयईं न मूंसां रुजू कयईं। मां पंहिंजे ड्यूटीअ ते मदईअ में हुयमि, हिन नंढड़ीअ खे लाड़काणे खे असांखे घर आहे मुमताज़ कॉलोनी में, उते हिन नंढड़ीअ खे क़ुर लाइ ॾिनई त क़ुर थी सभु मसइलनि खे छॾु, महिरबानी करे बसि मूंसां हल, मां तोखे न गार ॾींदुमि न गंद ॾींदुमि न कुझु बि न, ख़र्च बि फुल ॾींदुमि, ऐं इनशाला मां ॿी शादी बि न कंदुमि। क्लियर करे क़ुर ते हिनखे चयईं त मां ॿी शादी न कंदुमि। उनजे बावजूद बि शादी बि कयईं, साॻियो टार्चर पंहिंजे घरवारी खे, मुंहिंजी धीउ खे, ऐं जेको आहे सो साॻियो ई आहे शादी ज़ाहिर कयईं, हाणे ज़ाहिर कयईं, अॻ में शादी ज़ाहिर न कयईं। क़ुर इहो तव्हां ॿुधायो त चूंकि तव्हां चओ था त अॻिलो रिश्तेदार बि आहे तव्हांजो, त बिरादरीअ में के चङा मठा बि हूंदा आहिनि, त उन्हनि खे बि तव्हां का दां दूं उनजो बि को वॾो उन का कोशिशि कई हुजे इस्लाह जी? हा, पंहिंजे अमीरनि खे असां दाऊं बार बार ॾींदा रहंदा आहियूं। हुननि बि इहा चयो आहे त अचे त हुन सां ॻाल्हाईंदासीं, पर उहो अचे न पियो। हाणे बि जेको मूंखे कार में विहारियऊं उन महिल बि मां हिननि खे चवां पियो त हलो सिधो अमीरनि ॾे हलो, कारखाने ॾे हलो, अमीर खान ॾे हलो, काॾे था मूंखे फेरायो, हलो सिधो हली हुन सां ॻाल्हायूं था। ॻाल्हियूं ते हे अमीर आहिनि, वॾा आहिनि, सरदार आहिनि, सभिनी जा आहिनि, पर हिकिड़ा पंहिंजी बिरादरी जा पंहिंजे रत जे रिश्तनि में बि चङा हूंदा आहिनि। हा, उहो रत रिश्तनि में बि बिल्कुलु आहे, पर उन में सचाई न आहे। असां सां को बि असांजे मसइले मुताबिक़ दिलि मुताबिक़ मसइलो हल नथो करे। अच्छा, भला हिन वक़्तु तव्हांखे जेको अगवा कयूं पिया वञनि, तव्हांजे बिकॉल त मूंखे गाॾीअ में सिविल कप्तान में मलबूसी माण्हू मूंखे अगवा कयूं वञनि पिया, त उन्हनि जो तव्हां केस वग़ैरह दाख़िल कयो आहे? NC कराई आहे, असां NC कराई आहे, मदई थाणे ते आहे। ऐं उन जंहिं माण्हू मूंखे घुरायो त अचु जल्द में, उल्टे उन माण्हू जो फ़ोन नंबर बि आहे, उनजो रियाज़ साहब नाले सां नंबर लिखिरे नाले सां निकिरे थो पियो। तव्हां उहा फ़रियाद नॉमिनेट कराई आहे? बिल्कुलु नॉमिनेट सनाला मीराणी कई आहे, बाक़ी 3 माण्हू नामालूम। जी, तव्हांजो हाणे छा माना मुतालबो आहे, तव्हां छा था चाहियो? पंहिंजी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो तव्हां सोचे सम्झी अहिड़ो त कयो जेको तव्हांजे बहितरीन। न बसि मां खुला थी वठणु चाहियां, बसि उहे 2 ॼणियूं अथसि, पर मुंहिंजी एतिरी इज़त न आहे जो मां होॾे हाणे वञी सघां। खुला वठणु त हिकिड़ो आख़िरी डिसीजन हूंदो आहे न, पहिरियां तव्हां कुझु कोशिशि त कयो इस्लाह? न, 3 दफ़ा ईअं वठी विया, वरी उते ई उहो ई ज़लम मारींदो रहंदो, कपिड़ा फाड़ींदो, वरी ईअं ई धमकियूं ॾींदो, तुंहिंजे पीउ खे खणंदमि, तुंहिंजे भाइरनि खे खणी माराईंदमि, इहा ई धमकियूं ॾींदो। उन ई मां ब्लैकमेल जे करे मां उन्हनि सां वेंदी हली हुयमि, वरी उते ई उहो ई मारे ॾींदो हो, उन करे बसि मां हाणे नथी सही सघां। जो हाणे आख़िरी छा मुतालबो आहे, छा तव्हांजी चाहत आहे? बसि असां इहो ई था चवणु चाहियूं त असांखे हाणे खुला खपे। असां सां तकलीफ़ा नाजाइज़ियूं दुश्मनियूं चए ईअं थो त तव्हां सां दुश्मनी आहे, उहा मां पाड़ियां थो त हाणे असां उन सां रहणु नथा चाहियूं। तव्हांजो रिश्तेदार आहे त घर में वॾियूं ज़ाइफ़ूं बि हूंदियूं आहिनि, थोरो घणो मसइले खे हल करण जी कोशिशि कंदियूं आहिनि, हिक ॿिए ॾे लड़ी वेंदियूं आहिनि, नियाणियूं जेके रुठल हूंदियूं आहिनि उन्हनि खे परचाए पंहिंजे घरनि में वठी वेंदियूं आहिनि, अहिड़े को कोन्हे छा तव्हां वटि? जी, मुंहिंजी निणान आहे, हिनजी ससु, उहा अचे ई नथी, चए ईअं थी मुंहिंजो कमु ई न आहे, ऐं ज़ुल्म जेके बि कया आहिनि मुंहिंजे निणान कया आहिनि, ऐं हिन जे जेके आहिनि निणान उन्हनि ई कया आहिनि, छाजे करे उहे उन्हनि खे ॿिन्हिनि खे मुड़ुसनि फिटी कयो आहे त बदिलो थो वठे, त माना हीअ बि मां फिटी कयां। ठीकु आहे नाज़रीन, हीअ जेको आहे तो आफ़ताब पंहिंजी न्याणी ऐं पंहिंजी वाइफ सां गॾु जेको सचाई न्यूज़ स्टूडियो में पंहिंजी कथा खणी पहुतो हुयो, जेका तव्हांजे साम्हूं पेश कई थिए। उमेदु आहे त पुलिस ज़रूरु जेको आहे हिननि खे जेके थ्रेट्स मिलनि था उन हवाले तां को अमली क़दम खणंदी ऐं हिननि खे तहफ़ुज़ खे यकीनी बणाईंदी।